प्यारे गुरसाल संगत, एक कृष्णम सर्वदेवा भगवान श्री कृष्ण जो स्तुति करे। अॼु जे सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद् भगवत गीता जो 18 अध्याय तंहिंजो 66 नंबर श्लोक जेको आखिरी सार आहे भगवत गीता जो, वो उते पाण पहुता आहियूं। शरणागति सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आखिरी में श्री कृष्ण भगवान चयस तो अर्जुन, तू तो सब धर्म बरम पंथ सही छाहे गलत छाहे इहो सब छॾे करे मुंहिंजी शरण में हलियो अच। इहो दे असली रहस्य, आखिरी ज्ञान। तू भगवान त कॾहिं ठही कोन सघंदे, केतिरो बि ज्ञान प्राप्त कंदे भगवान त हिकिड़ो ई आहे, पर तू भगत ठही सघीं थो। त इन करे ज्ञान खां बि मथे आहे शरणागति, भक्ति। कंहिंजी शरणागति? परमात्मा जी। न त हिन कलयुग में त शरणागतियूं आहिनि, पर कंहिं बाबा जीअ जी, कंहिं दादाजीअ जी, कंहिं भैया जीअ जी शरणागति इहा न, परमात्मा जी शरणागति। परमात्मा जी शरणागतिअ में माण्हूअ खे प्रमाद छो थो थिए? ॿिए कंहिंजी त कनि था, जंहिंजी देह आहे, शरीर आहे, उन देहधारीअ जी शरणागति कनि था, परमात्मा जी छो न? छो त कामना, स्वार्थ, या हिकु दफ़ो फासी चुका त फासी चुका। भाई जीअं देहधारी ॾिसण अचे थो, जीअं उन ॾींहुं केरु शरणागति थिए थो त उहो तारीफ़ बि करे सघे थो, त माण्हू खे तारीफ़ जी लालच बि हूंदी आहे। परमात्मा ॾिसण त अचे कान थो। तारीफ़ केरु कंदो? भाई जंहिंजे शरणागत, हा, जंहिंजे शरणागत माण्हू थियो आहे त उहो हिकु वारी चई बि सघे थो, भाई ही मुंहिंजे शरण में आहे, मां हिन जा कम कंदुसि, शाबस आहे हिनखे, ही मुंहिंजे शरण में आयो। त नंढी सोच थी, संकीर्णता, क्षुद्र सोच। न, मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके समझदार आहिनि, सुठा बि आहिनि, व्यवहारिक, जिम्मेदार भी आहिनि, पर शरणागति निर्बल बाबा जी, इहो समझ में कोन ईंदो आहे। ऐं वरी दुख बि हूंदा अथनि जीवन में। ऐं हिकु थींदो आहे कि सुख ई सुख पिया था अचनि त समझ में अचे थो निर्बल बाबा कम कया आहिनि, सुखनि जे करे जुड़ियल आहे। पर जलेबियूं दुख में भी शरणागति उन जी कोन छॾींदियूं आहिनि, इन जूं पंहिंजे बाबा जी जूं। छो त उन्हनि खे भ्रम विधो वेंदो आहे, चवंदियूं आहिनि असांजी परीक्षा आहे। परीक्षा बाबा जी पियो थो वठे, तो उनजो इम्तिहान पे थी ॾी, तंहिंखां ॾियणो अथई त हुनजी परीक्षा जो ॾे न इम्तिहान, असली परमात्मा जो। देहधारीअ जो छा? पोइ त देहधारीअ जो चिंतन कंदीअ तो, जेको शरीर आहे हुनजो छॾे करे तो हिन जो चिंतन, कृष्ण जो चिंतन कर, राम जो कर, त समझ में अचे तूं मूल सां जुड़ियल आहीं। त शरणागति परमात्मा जी, हिननि जी न, ही माध्यम आहिनि। हिन जो कमु आहे परमात्मा सां जोड़ण, पर अगरि नथा जोड़नि त इन्हनि सां रिश्तो तोड़णु खपे। बाक़ी इन जी शरणागति सां कोई फ़ाइदो कान्हे। इहे न सुख वधाए सघंदा, न दुख हटाए सघंदा। ऐं ॿियो वरी
स्वामी राम सुख महाराज चयो आहे कि ज्ञानीअ जो शरीर चिन्मय न हूंदो आहे। चिन्मय माना जेको दिव्य हुजे। भगवान जो शरीर दिव्य हूंदो आहे, राम जो, कृष्ण जो, पर भगतन जो भी शरीर चिन्मय थी वेंदो आहे, ज्ञानी जो न, भगत जो। ज्ञानी त शरीर खां अलग थी चुको हूंदो आहे। ज्ञान जो मतलब ही इहो आहे कि मां शरीर न आहियां, वो दया शक्तिअ खां अलग थी चुको हूंदो आहे, जड़ता खां अलग, वो सत्य में स्थित हूंदो आहे। त हुन जो शरीर चिन्मय न हूंदो आहे। ज्ञानी जो शरीर दिव्य न हूंदो आहे, पर ही ज्ञानी जो ही फोटो ठाहे टंगे रखंदा आहिनि ऐं छा ॾेखारींदा आहिनि कि देखो इनके चेहरे पे तेज, ये विलक्षण है इनका चेहरा। अरे भाई, सिधो सो सिस्टम आहे, ज्ञानी जो चेहरो कोई स्पेशल कोन हूंदो आहे, बल्कि रामकृष्ण परमहंस वांगुरु हूंदो आहे। हुन जी आसक्ति न हूंदी आहे शरीर में, वो तो शरीर खां भिन्न हूंदो आहे ज्ञानी। तो हुन जो फोटो लॻाइण कोई मतलब ही कान्हे ज्ञानीअ जो, पर ये ज्ञानी जो फोटो लगाए चवन देखो कितना तेज है, तो ये जलेबी मां इनखे ही चवंदो आहियां कि चवणो कुछ आहे, करणो कुछ बि आहे। पर अगर फोटो लगाइणो ही आहे त भगत जो लगाए सघूं था, छो त भगत जो शरीर सामान्य न हूंदो आहे। भगत भगवान सां प्रेम कंदे कंदे पंहिंजो मन ऐं शरीर भगवान में लगाए छॾींदो आहे, जंहिंजे करे उनजो शरीर चिन्मय थी वेंदो आहे। अद्भुत अहिड़ा आहिनि संत मां ॾिठा आहिनि, दर्शन करण मात्र सां ई लॻंदो आहे कि हिननि जो शरीर कुछ अलग आहे, पर उहे भगत पंहिंजो फोटो लॻाराईंदा कोन, पंहिंजी पूजा कराराईंदा कोन। ऐं जेके कराइनि था, आरती भी थींदी आहे जलेबियुनि जी, ओम जय जलेबी दादी, ओम जय जलेबी दादी, आरतियूं ठही वयूं जलेबियुनि जूं, दादियुनि जूं, ज्ञान जे नाले ते, ज्ञान, ऊंचे ज्ञान जे नाले ते फोटो लगी आहे, चालीसाऊं ठही वयूं दादियुनि जूं, उपाधि मिली वई भगवान जी। पुछूं भगवान किथां है ये, तो चवंदो भीतर से है, भीतर से भगवान है ये, शरीर थोड़े। तो शरीर का फोटो क्यों लगाया? जलेबी इसी को तो कहते हैं। हाँ, ये वो समझ में अचे थी कि जलेबी आहे त कुछ भी तो थी सके, पर भगवत गीता सिंपल सिधो रस्तो थी ॿुधाए कि छल कपट छॾे करे तू सच्चे परमात्मा जी शरण में अच। कहिड़ो जेको तुंहिंजे हृदय में वेठो आहे, ना कि डेरे ते वेठो आहे, ना कि भवन में वेठो आहे, ना कि पंहिंजे बंगले में वेठो आहे। उहे त सभु जेके आहिनि नी डेरे बेरे वारा, बंगले वारा, ये त कोरोना में क्वारंटाइन थी विया। असली कौन केॾां वियो? जेको हृदय में वेठो आहे उहो केॾां न वञी सघे थो, न अॼु ताईं वियो आहे। उन जी शरण में अच, उन सां असांजो संबंध आहे। उन जे नाले चओ मां उन जी आहियां, मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजो आहे। इहा आहे शरणागति। मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजो आहे। पर इन खां बि वधीक शरणागति उन जी आहे जेको चवंदो आहे कि मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजो आहे। त हिन में किथे किथे वरी थोरी हूअ अची सघे थी, भगवान मुंहिंजो आहे त हाणे मुंहिंजा दुख लाहींदो, पर मां भगवान जो आहियां त पोइ त हाणे चाहे दुख ॾे चाहे सुख ॾे, कुछ भी करे मां उन जो आहियां। हाणे जीअं हू रखे, जीअं हलाए, जेको मूंखे आदेश करे उहो मूंखे क़बूल आहे, जहिड़ी परिस्थिति ॾे। भगवान कृष्ण अर्जुन खे चयो कि करण खे मारीस, तीर हणीस। केॾी महिल? जेॾी महिल करण जे रथ जो पहियो फासी वियो खॾे में। करण उन रथ जे
पहिए खे कढण जी कोशिश पियो करे, ओॾी महिल तो कृष्ण अर्जुन खे चए हिन वक़्तु मारीस। त अर्जुन चई छो, हीअ त ठीकु न आहे, धर्म न आहे। चईसि भुलिजी या, मां छा चयो, मैं सर्व धर्मान परित्यज्य, धर्म छा या धर्म छा आहे तूं छॾे ॾे, मां जीअं चवे बसि उहो कर। शरणागति इन खे चइबो आहे। पोइ तूं चवंदे त मां तोखे क्लियर कंदो मैं, छा छो कयो, कीअं कयो, छा सही, इहे सभु पोइ जे लाइ रख। घणेई ॻाल्हियूं आहिनि ॿुधाइण लाइ कि कहिड़ो कारण आहे हिन वक़्तु हिनखे मारण जो, धर्म बचाइण जो आहे। तूं धर्म जूं ॻाल्हियूं थो करीं, पर अधर्म बचाइण जा कम थो करीं। ऐं मां धर्म खे बचाइण लाइ अधर्म खे नाश करण जूं ॻाल्हियूं थो कयां, त हींअर छॾे ॾे धर्म, तूं जेको चईं थो। पोइ अर्जुन करण खे मारियो। पोइ असांजी थोरी हलंदी आहे। शरणागतिअ खां पोइ वरी असांजो छाजो वरी दिमाग़ कि हीअं न थियणु खपे, हीअं थियणु खपे, हीअं त थियो ई कान, हीअं छो थियो, पोइ इहो वरी छाजो। त शरणागति सरल भी आहे ऐं ॾुखी भी आहे, पर सरल ई आहे, सार आहे, आख़िरी ॻाल्हि आहे, आख़िरी अवस्था। आरतीअ में पाण पढ़ंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, शरण रहस्य प्रदायिनी सब विद सुखकारी। ये भगवत गीता छा ॾियण वारी आहे? शरण रहस्य प्रदायिनी। शरणागति जो रहस्य प्रदान कंदी आहे। ये आख़िरी रहस्य जी ॻाल्हि आहे। हर कंहिं वटि न आहे इहो रहस्य। ॿियनि खे त ॿियो ॾिनो वेंदो आहे उपदेश, हीअं कर, हीअं कर, हूअं कर, हूअं कर। वो भिटकी 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 जन्म जन्म। पोइ जॾहिं पुछंदो भाई हेॾा जन्म थी विया, हाणे छा करिणो आहे, आख़िरी का शइ कहिड़ी आहे उहा ॿुधायो, थकिजी पिया आहियूं। त पोइ गुरु चवंदसि शरणागति। त पहिरीं छो न ॿुधायव? चवंदसि तोखे विश्वास न अचई आहे, तोखे लॻई आहे एॾी सवली ॻाल्हि ऊंची नथी थी सघे, त हिन करे पहिरीं ॿिए ॻाल्हियूं करे वठ, ॾुखियूं ॾुखियूं कठिन कठिन कम करे वठ पहिरीं। त शरणागति हर कंहिंखे सम्झ में न ईंदी आहे। सामान्य माण्हू खे ॿुधायूं अगरि शरणागतिअ जी ॻाल्हि, चवंदो छा जी ॻाल्हियूं पिया था कयो झुकण जूं, इहो त सामान्य माण्हुनि जो कमु आहे। हे त ईअं टिकाणे में जीअं कोई मथो टेकींदो आहे त उहा शिक्षा था ॾियो। मां ऊंचे सत्संग में वेंदसि, ऊंचे में त वञ भाई, छो त ॾाढी दूरी आहे उनजी पात्रता अञा न आहे कि शरणागतिअ जो रहस्य समझी सघे। शरणागति सभिनि जे लाइ आहे। ब्रह्मा आदि, विष्णु सभु शरणागत थिया आहिनि, किथे न किथे, कीअं न कीअं। शरणागति जो अर्थ आहे कि हिकु प्रभु परमात्मा आहे, ॿियो कोई बि कान्हे, ऐं उहो सर्वशक्तिमान आहे। असां उनजे अॻियां झुकूं था, शरणागत था थियूं, छो त असां जीव आहियूं। असां कोन अञा पहुता आहियूं उते, असां उन जहिड़ा कोन आहियूं, भॻवान बि नथा थी सघनि। त शरणागति जो इहो ई अर्थ आहे कि असांखे न अभिमान रहे, न का इच्छा रहे, न कुछ ॿियो रहे। शरणागति में ईंदासीं त माया खां बची वेंदासीं। मछुआरो जाल फिटी कंदो आहे मछलियूं फासण लाइ, त कहिड़ियूं मछलियूं फासंदियूं आहिनि? जेके थोरी दूरीअ ते हूंदियूं आहिनि। पासे में मछलियूं कोन बीहंदियूं, जिते मछुआरो हूंदो उते पासे में न हूंदियूं आहिनि मछलियूं, पाण परे भॼंदियूं आहिनि। जीअं भॼंदियूं आहिनि तीअं जाल में वञी पहुचंदियूं आहिनि। पर अगरि का मछली उते रहिजी वञे मछुआरे जे पासे में, उहा बची वेंदी। तीअं जेको परमात्मा जे समीप अची वेंदो,
उहो बची वेंदो। असां बि परमात्मा जी शरण में अचूं। हिकु गुरबाणी आहे, तव्हांजी ॿुधल बि आहे, अचो मां ॻाल्हायूं। तुम शरणाई आया ठाकुर, तुम शरणाई आया, तुम शरणाई आया ठाकुर,
बिछड़त आन मिलाया। गुरबाणी में भी अचे थो कि गुरुअ जो कमु आहे बंधन कटण, असांजूं ग्रंथियूं तोड़ण ऐं विछड़ियल परमात्मा सां मिलाइण। तुम शरण आई आया ठाकुर। परमात्मा जे शरण में अचण जो हिकु साधन इहो थी सघे थो गुरु। गुरुअ जी शरण पहिरियों, पर लक्ष्य परमात्मा जी शरण। कि परमात्मा जी शरण मिले उन लाइ गुरु संसार जा बंधन कटे असांजा। इन लाइ गुरु सहायक थी सघे थो। बलहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो बताए। त हिन में गुरुअ खे कोन पकड़ियो वियो आहे, गोविंद खे पकड़ियो वियो आहे। शरणागति उन परमात्मा जी। बिना गुरुअ जे शरणागति थी सघे थी त सुठी ॻाल्हि आहे। परमात्मा खे असां गुरु मञूं, हुन मालिक खे चऊंसि कि तूं ई रस्तो ॾेखार, तूं कृपा कर। असां तुंहिंजी शरण में कीअं थियूं, माना संसार खां कीअं छुटूं। प्रॉब्लम इहा ई ईंदी आहे, संसार खां छुटणु ॾुखियो लॻंदो आहे। संसार खां अगरि असांजी लिव टुटी पए, आसक्ति ख़तम थिए त शरणागति आसान थी वेंदी आहे। पूर्ण शरणागति। पूर्ण शरणागति में छा थींदो आहे, न चिंता, न शोक ऐं न कोई शंका, न कुछ भी न। स्वामी राम सुखदास शरणागति जा कुछ लक्षण ॿुधाया आहिनि कि कीअं ख़बर पए असां शरणागत आहियूं। या पहिरीं ख़बर हुजनि कि शरणागतिअ में हीअं थींदो आहे त असांखे जीअं जीअं लक्षण ईंदा वञनि तीअं तीअं सम्झंदा वञूं। पहिरियों आहे निर्भय थियणु। शरणागतिअ में हिकु निर्भयता अची वेंदी आहे। हींअर केॾो भय व्याप्त आहे संसार में केवल देश में न, संसार में भय जो वातावरण आहे। हिकु इहो आहे ॿाहिरियों भय, ॿियो भीतरी भय बि थींदो आहे। कोरोना त ॿाहिरियों भय आहे, हिकु भीतरी भय थींदो आहे कि अगरि मूंखे कुझु थी वञे त मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। ॾाढा माण्हू इन करे मरण खां बचनि पिया था कि न जप कयो आहे, न तप कयो आहे, न सत्संग कयो आहे। त इन करे बचण जी पूरी कोशिश करणी आहे। छो त हुते केरु हिसाब ॾे, उहा कुझु तयारी कान्हे। इन खे चइबो आहे भीतरी भय। ॿुधाईंदो कोई कान्हे, पर इहो भय आहे उन्हनि खे कि मथां हुजे इहो सॼो हिसाब किताब मथां थींदो हुजे। इहो भीतरी भय।
ॿई भय ॿाहिरां हींअर संसार में हलनि पिया था, पर जेको भगवान जे शरण में हूंदो आहे, भगवान सां प्रेम कंदो आहे, उहो निर्भय हूंदो आहे। छो त उहो पाण निर्भय आहे। परमात्मा निर्भय जी शरण में अचण सां निर्भयता ई ईंदी, निर्भय थी वेंदो माण्हू। चेक कजो, अगरि तव्हां निर्भय आहियो त तव्हां भगवान जी शरण में आहियो। सत्संग में बि अगरि तव्हां शरण में अची वेंदा, सत्संग जी ॻाल्हियुनि ते विश्वास कंदा, तब बि निर्भय थी वेंदा। निर्भयता। हिकु जंगल में बकरियुनि जो झुंड रोज चरण वेंदो हो घास, त हिकिड़ी बकरी उलझी पई किथे, कि उन वणनि में उलझी वई। ॿिए बकरियूं त हली आयूं, उहा पोइ ॿाहिरि निकिती उन उलझन मां। उञ लॻसि त उन जंगल जे तालाब में वई किनारे ते पाणी पीअण लॻी। उते भेड़िया आया बकरीअ खे ॾिसी करे खाइण जे लाइ, पर बकरी जिते बीठी हुई उते शींहं जे पंजनि जा निशान हुआ, शींहं जे पेर जा निशान। बकरी उन्हनि पंजनि जी ओट वठी वही रही, ॿियो कुझु मिलियसि कान। सोची शेर जा पंजा शायदि मूंखे बचाए सघनि था, निशान। हू जीअं अॻियां अचनि पिया खाइण हिन खे, त बकरी उन्हनि खे चए थी, ख़बरदार, मां हिन जी ओट में आहियां, मां शेर जी। अगरि हिनखे ख़बर पई कि तव्हां मूंखे खाधव त तव्हां सभिनि खे छॾींदव कोन, मां हिन जी ओट में आहियां। हू घबराइजी हली विया। त हाणे जेको बि जानवर अचे सभिनीनि खे इहो ई पई चए, मां हिन जी ओट में आहियां, हीउ छॾींदव कोन, जंगल जो राजा आहे शेर। निश्चिंत थी वई, निर्भय थी वई कि सभु भॼन पिया था, इहा आहे छा। हाणे थोरी देरि खां पोइ शेर पाण आयो, जंहिंजा उहे निशान हुआ। उन ॾिठई बकरी, मुंहिंजो आहार। त बकरी उनखे बि थी चएसि, ख़बरदार, ही ॾिस कंहिंजा निशान आहिनि, मां इन जी शरण में आहियां, मां इन जी ओट में आहियां, इहो छॾींदई कोन, ॾाढो बलशाली अथई। त शेर सोचे, इहो मुंहिंजो ई तारीफ़ पे थी करे, मुंहिंजो ई गुणगान पे थी ॻाए। ख़ुशि थी वियो शेर, चेसि तूं सही थी चई, तोखे कोई कुझु न करे सघंदो, ही पेर जा निशान मुंहिंजा आहिनि। पोइ त शींहं सभिनि खे चई छॾियो, हीअ मुंहिंजी ओट में आहे, मुंहिंजी शरण में आहे, हिनखे कोई कुझु न कंदो। तहिड़ी तरह जेको भगवान जी शरण में हूंदो, उनखे भय कोन अची सघंदो, भय बिल्कुल बि न ईंदो, छो त उहो सरेंडर थी चुको, वो भगवान जी शरण में आहे। भगवान पाण उनजी रक्षा कंदो। जीअं ॿार माउ जी गोद में पंहिंजो पाण खे सुरक्षित महसूस कंदो आहे, निर्भय थी वेंदो आहे, उनखां अलॻि न थियणु चाहींदो आहे। तीअं असां ॿार ई त आहियूं, ॿार थी वञूं भगवान जे अॻियां, कि असांखे न को दिमाग़ आहे, न को पढ़ाई लिखाई आहे, कमु अचे बि कोन थी, कुझु बि कोन्हे असां वटि, न धन पियो थो कमु अचे, कुझु बि कोन थो कमु अचे, असां वटि कुझु आहे ई कोन। असां तुंहिंजा आहियूं, असांखे इहा पक आहे, असां तुंहिंजा आहियूं, तुंहिंजी शरण में आहियूं। पोइ भॻवानु प्यार कंदो। घर में नंढो ॿार हुजे त सॼो परिवार उनखे प्यार कंदो आहे, छो त उहो सरेंडर हूंदो आहे, उहो अबोध हूंदो आहे। अगरि उहो राति जो रोए वठी ॿार, त सभु उथी वेंदा आहिनि, सभु हुनजो ख़्यालु रखण जे लाइ उथी अची वेंदा आहिनि। तीअं परमात्मा असां बि अगरि भगवान जी शरण में हुजूं ऐं कॾहिं पुकार कयूं रोई करे, त भगवान सां गॾोगॾु सभु अस्तित्व उथी बीह रहंदो असांजे लाइ, छो त असां ॿार वांगुरु सहज थी वञूं त चालाकी न। कलयुग में प्रभाव अहिड़ो आहे कि चालाकी अची वेंदी आहे, शरणागत हुअण खां पोइ बि चालाकी अची वेंदी आहे।
न सरेंडर माना पोइ हुन जी ज़िमेदारी त निर्भयता अची वेंदी आहे शरणागतीअ में। ऐं निशोक मनुष्य, निशोक माना दुख न, कोई गम न, जेको थी वियो उन जो बि दुख न, जेको थी रहियो आहे उन जो बि शोक न, ऐं जेको थियण वारो आहे उन जो बि शोक न। परमात्मा जी शरणागति इन खे चइबो आहे। इहो तॾहिं थींदो जॾहिं सम्झ में अची वेंदो कि होई सोई जो राम रच राखा। जेको थी वियो अॼु ताईं, जेको बि थियो उहो थियणो ई हो, ऐं जेको थी रहियो आहे इहो बि थियणो ई आहे, ऐं जेको थियण वारो आहे उहो बि थी करे ई रहंदो। त पोइ शोक वरी छाजो, गम छाजो, अफ़सोस छाजो, हीअं न थिए हा हूअं थिए हा, ईअं कुझु कान्हे। इहा आहे शरणागतीअ जो लक्षण कि जेको थी जो हुआ सो न्याय, जेको थियो सो ठीक ई थियो, जेको थींदो सो बि ठीक ई थींदो। जेकी थियणो आ सो थींदो आ, तंहिंमें फेरो असुल ना ईंदो आ। जेकी थियणो आ सो थींदो आ, तंहिंमें फेरो असुल ना ईंदो आ। जीअं कुदरत वारो बणाए थो, कॾहिं ठाहे थो, कॾहिं डाहे थो। ना सोई ज़ुल्म हलाए थो, कर्मन जो लेखो चुकाए थो। मिले कर्मन जो फल सभ कंहिंखे, बंदो ॾोह प्रभुअ खे ॾींदो आ। मिले कर्मन जो फल सभ कंहिंखे, बंदो ॾोह प्रभुअ खे ॾींदो आ। जेकी थियणो आ सो थींदो आ, तंहिंमें फेरो असुल ना ईंदो आ। आहे सभु कुझु मालिक जे अख्तियार, हले हुकुम अंदर सारो संसार। हले हुकुम अंदर सारो संसार। जेको ठहंदो आ सो ठहंदो आ, जो ईंदो आ सो वेंदो आ। जेको ठहंदो आ सो ठहंदो आ, जो ईंदो आ सो वेंदो। असां अज्ञानी अभिमान में चऊं, ही मुंहिंजो आ, हीअ तुंहिंजो आ। नकी मुंहिंजो आ, नकी तुंहिंजो आ, सभु कुझु हुन साहिब जो आ। माधव लालन पंहिंजी लीला करे, कॾहिं ॾींदो आ, कॾहिं वठंदो आ। जेकी थियणो आ सो थींदो आ, तंहिंमें फेरो असुल ना ईंदो आ। त इनखे चइबो आहे निशोक जी अवस्था, कोई शोक न, कोई अफ़सोस न। शरणागतीअ जो परिणाम, कोई शोक न, कोई अफ़सोस न, दुख में भी अफ़सोस न।
शरणागत भगवान जी हर परिस्थिति के मंगलमय विधान समझंदो आ कि जेको भी विधाता विधान लिखियो आ वो मंगलमय आ, वो सुठो ही आ। बल्कि ॾिठो वियो आ कि जिनके प्रतिकूल परिस्थिति मिली, सुठी परिस्थिति न उल्टी परिस्थिति, उहे पाण के सुठी जगह ते पहुता, उहे कुछ ठया ऐं सुख सुविधाउनि वारा पाण रहिजी विया। त हर परिस्थिति में भगवान जो मंगलमय विधान ॾिसणु खपे। इहो शरणागतीअ में ही संभव आहे। शरणागतीअ खां पोइ ॿियो आहे निश्चिंत हुअणु, माना काई चिंता न। चिंता तॾहिं थींदी आहे जॾहिं अंदरि सूक्ष्म अहंकार हूंदो आहे ऐं भगवान में विश्वास न हूंदो आहे। चिंता तॾहिं थींदी आहे न जॾहिं भगवान जे विधान में भरोसो न हुजे ऐं पंहिंजे बल ते भरोसो हुजे कि मां कुछ करे सघां थो, त पोइ शरणागति छाजी थी। ॿियो त छॾियो इन जी बि चिंता न रहे कि मूं में अवगुण आहिनि, इहो बि न। स्वामी राम सुखदास चयो आहे इहा चिंता थींदी आहे न, मूं में बुरायूं आहिनि, अञा मूं में ही कमज़ोरी आहे, हुजे त भली हुजे, इहा चिंता हू करे। असां त हुनजी शरण में थी वियासीं। उन चिंता उनजी चिंता कान्हे करणी। अगरि आहिनि बि कुझु त असांखे चिंता करण जो अर्थ इहो थी वियो कि अभिमान, कि माना असांखे अञा अभिमान आहे कि पंहिंजे बल सां इहे विकार दूर कंदासीं, पोइ त नओं अभिमान पैदा थी वेंदो कि मां इहे दूर करे छॾियूं पंहिंजूं बुरायूं हूंदे ई परमात्मा जी शरणागत, पोइ असांखे कोई न चई सघंदो कि तूं ख़राब आहीं या तूं अहिड़ो आहीं। चवंदासीं तूं हुनखे वञी चओ जंहिं असांखे ठाहियो आहे। जिनो पाई मेदनी सोई करदा साथ, ख़राब आहियो हू नथो चए, तूं पियो थो चई। हुनखे दिक़त कान्हे, तोखे दिक़त आहे वॾी असांजे ख़राब जूं बुरायुनि जी, त तूं ॾिसी पियो थो न। माना स्वामी राम सुखदास ॻाल्हि चई आहे ॾाढी सुठी। नंढो ॿार हुजे, उनजे अॻियां कुतो अची वञे, नंढो ॿार छा कंदो आहे? न माउ पीउ नज़र बि न अचनिसि, नंढो ॿार छा ओॾी महिल चिंता कंदो आहे कि मूंखे कीअं बचाव करणो आहे? हू सभु रुअंदो, हू रुअण लॻंदो, पर इहो कोन सोचींदो कि इन खां बचणो कीअं आहे। हू असहाय थी करे रुअंदो। तहिड़ीअ तरह शरणागत जो कमु आहे, दुख भली थिए, प्रॉब्लम अचण ते, दुख अचण ते, पर चिंता न करे, पंहिंजे अवगुणनि जी बि चिंता न करे। भली असांखे हुजनि पाण ई हटी वेंदा कॾहिं न कॾहिं, पर चिंता न कि मूं में ही विकार आहिनि अञा न, इहे हुनजा आहिनि। या भाई मुंहिंजे मन में अहिड़ा भाव छो था अचनि, बुरा ख़्याल, अरे बुरा या सुठा छॾ, उहो पाण ई वेठो आहे। तूं शरणागत थी वञ। ॾिसो भगवान इहो कोन चयो आहे कि तूं सुठो थी पोइ मूं वटि अच। इहो कढी छॾिजो दिमाग़ मां कि भगवान चयो आहे कि अच्छे बनो फिर मेरे पास आओ। न, हुन चयो आहे सचा थियो, सचे बनो। ऐं उन खां पोइ मथे ॻाल्हि चई आहे कि तव्हां संबंध स्वीकार करे मूं वटि अचो, तव्हां मञो कि असां भगवान जा आहियूं। त भगवान पंहिंजोपन ॾिसंदो आहे कि केतिरो मूंखे पंहिंजो सम्झे थो। पंहिंजोपन ते ध्यानु हूंदो आहे भगवान जो, न कि असांजे सुठाइयुनि ॾे। सुठाइयूं बुरायूं छा, उहे त संसार में असां ठाहियूं आहिनि। कि सुठाइयूं बुरायूं असां ठाहिया आहिनि, इहे पाप दंड उहे बि मटिजंदा रहंदा आहिनि। अॼु ही सुठो आहे, उन ई शइ खे पोइ ख़राबु चयो वेंदो आहे, ऐं कंहिं शइ खे अॼु सुठो न मञियो वेंदो आहे, कुझु समय खां पोइ सुठो मञियो वेंदो। त
के सुठा ख़राब छा थींदा आहिनि, कुझु कोन्हनि। परमात्मा त केवल इहो ॾिसंदो आहे कि हिन संबंध स्वीकार कयो आहे या न, हिन जो मञियो आहे या न कि मां भगवान जो आहियां। त निश्चिंत थी वेंदो आहे उहो, निश्चिंत भगवान जो भगत शरणागत, न लोक जी चिंता न परलोक जी चिंता। हिकु थींदी आहे लौकिक चिंता, हिन संसार में छा थींदो छा न थींदो, ॿी परलौकिक चिंता, उते मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। शरणागत ॿई चिंताऊं भगवान खे समर्पित करे निश्चिंत थी वेंदो आहे, केवल उन सां उन जे बारे में सोचींदो आहे, भगवान जे बारे में चाह रखंदो आहे, परमात्मा में भगवान जूं कथाऊं ॿुधंदो आहे, भगवान जी वाणी श्रवण कंदो आहे, हुनखे त हुन में ई ईंदो आहे। हिकु भॼन आहे, चरण चाह सां तुंहिंजा चुमंदसि प्रभु। उनखे त भगवान जी कथा, भगवान जी वाणी, भगवान जो भॼन, इन में ई आनंद ईंदो आहे, ना कि सुठो थियण जी कोशिश कंदो आहे। सुठो थिबो आहे संसार जे लाइ, सुठो थियण जो चेष्टाऊं थींदियूं आहिनि संसार जे लाइ, पर मन सां शुद्ध थियण पवंदो आहे भगवान जे लाइ। मन सां तव्हां अगरि शुद्ध थी वञो त हिकिड़ो माण्हू बि तव्हांजी तारीफ़ कोन कंदव संसार जो, छो त हुननि खे तव्हांजे मन सां मतिलबु कोन्हे, शुद्ध मन सां कोई मतिलबु कान्हे। हू त ॿाहिरियों रूप ॾिसंदव, त ॿाहिरां जेको सुठो थियण जी कोशिश माण्हू कंदा आहिनि, उहे संसार जे लाइ, संसार खे इम्प्रेस करण लाइ। भगवान हुन सां इम्प्रेस न थींदो आहे, भगवान त इम्प्रेस थींदो आहे अहंकार छॾे करे शुद्ध मन सां शरणागत थियण ते। त निश्चिंत थियण ऐं भगवान जी शरणागत थी करे केवल उन जे बारे में ॿुधण, उन जा ई गुण ॻाइण ऐं हीअं चवण। हिकु गुरबाणी आहे, मेहरबान मेहरबान साहिब मेरा मेहरबान 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 साहिब मेरा मेहरबान।
परमात्मा जी शरणागति सां मतलब आहे। त वो जेको शरणागत हूंदो आहे सो निश्चिंत थींदो आहे। ऐं ॿियो लक्षण आहे निशंक। शंक जो अर्थ आहे शंका। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, दुख ॾिसी करे लॻंदो आहे कि भॻवान आहे या कोन्हे, छो त उहो त अज्ञात आहे, ॾिसण अचे कान थो। पोइ ईअं थींदो आहे ॾाढा दफ़ा माण्हू उन असली परमात्मा खे छॾे नकली के बाबा वटि हली वेंदो आहे, जेको आश्वासन ॾे, जेको चए मां वेठो आहियां। भगवान खे छॾे हुन वटि हलियो वियो त इहो थी वई शंका कि भगवान आहे अलाए कान्हे, ॿुधे ई कान पियो थो। इहा शरणागति कान्हे अगरि शंका आहे त। पर जिते पक्की शरणागति हूंदी आहे उते निष्पक्की निशंका हूंदी आहे, कोई शंका न, पूरो भरोसो हूंदो आहे कि भगवान आहे, मूंसां गॾु आहे, मां हुनखे महसूस करे रहियो आहियां, अनुभव करे रहियो आहियां, कुछ खपे कान हुन मां, पर मां हुनजी ओट में आहियां, हुनजी शरण में आहियां। शंका त इहा बि थींदी आहे कि छा मां भगवान खे पसंदि आहियां, इहा बि शंका थींदी आहे कि मूं में गुण त आया कोन, लक्षण त नज़र अचनि कान था जेके ॿुधाइनि कि भगवान जो भगत में ही ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि, हेॾा चमत्कार ॾिठा आहिनि कि भगवान जे भगत जे द्वारा हेॾा चमत्कार थिया, मुंहिंजे द्वारा त कुछ थियो ई कान्हे। इहा बि शंका ईंदी आहे। पर इहा बि न रहे, न थियो त न थियो, कुछ मूं में विलक्षणता न आई त न आई, इनखे हुन सां छो जोड़ियूं। इहो धंधो त जलेबियुनि जो आहे कि देख हमारे सत्संग में आने से फर्क पड़ा ना तेरे में। ये नकली धंधो आहे। हमारे सत्संग में तू केवल 1 महीना आई, देख तेरे चेहरे में कितना तेज आ गया। हली न आयो जेस, पर वहम आया कि नहीं देख, वो वही आईने में ॾिसंदी होगा, सोचींदी जेड़ा हेॾा ॼणा पिया चवनि हूंदो। माण्हू पाण ते घटि विश्वास कंदो आहे, ॿियनि ते वधीक कंदो आहे। ॿिया छा था चवनि मुंहिंजे बारे में ॿिया ॿुधाईंदा, मूंखे कहिड़ी हैरानीअ जी ॻाल्हि आहे। मूंखां वधीक मूंखे कोई सम्झी सघंदो छा। पर माण्हू ॾिसो न अहिड़ो अविवेकी ॿियनि खां सर्टिफिकेट वठंदो आहे। पर जेको शरणागत थी वियो न, उहो सर्टिफिकेट कोन ॻोल्हींदो आहे कि मूं में लक्षण आयो या न आयो। जलेबियूं त माइनस पॉइंट खे बि प्लस पॉइंट करे ॿुधाईंदियूं आहिनि। ख़राब भी थियो तो उनखे भी सुठो करे ॿुधाईंदसि। दुख पहिरीं चवंदसि हमारे सत्संग में आएगी तो दुख नहीं आएगा, तेरे को कोरोना नहीं होगा। अगर थी वियसि तो चवंदसि तेरे को पता है गुरु ने कृपा की है तेरे ऊपर, जिसको एक बार हो रहा है ना तो उसकी इम्यूनिटी और अच्छी हो रही है। फायदा ॿुधाईंदसि, कहिड़ी ॻाल्हि खे कंहिंसां जोड़ण। एक दृष्टांत स्वामी राम सुखदास ॾींदो हो। हिक गांव में हिक माईअ खे 3 पुट हुआ। पोइ माई गुज़ारे वई त उन जूं अस्थियूं जेके आहिनि परवान करणियूं हुयूं गंगा जी में। त 2 जेके वॾा पुट हुआ उहे बिज़ी हुआ ॾाढा पंहिंजे धंधनि में। नंढो जेको हो कुझु कोन कंदो हो। उनखे चइंसि हाटियूं खणी वञ गंगा जी में परवान करणियूं आहिनि। अॻे ज़माने में पंधु वेंदा हुआ माण्हू, रस्ते ते बीहंदा त हुनजे घर खां गंगा जी हुई सम्झो 300 किलोमीटर। वो छोकिरो वयो नंढो पुटु, अञा 1500 किलोमीटर हलियो हो, 1500 खनि पहुची वियो, अधु रस्तो रुकंदो वयो। सोची हेॾा ॾींहं थी विया आहिनि, 150 हलियो अधु। त सोची हेॾा ॾींहं थी विया आहिनि, कॾहिं पहुचबो, वरी ओतिरो वापसि बि अचिणो आहे। ऐसा समस्या आहे त पैसा त ॾिना हुअसि घर वारनि, पर छा कयईं उहे अस्थियूं किथे तालाब में ई परवान करे छॾी। जेको बि उते हो तालाब, ऐं जल बि भरे छॾी।
छो त गंगा जी तां माण्हू जल बि खणी ईंदा आहिनि। अॻे सबूत हूंदो हो इहो कि मां गंगा जी ताईं थी आयो आहियां, तालाब जो जल भरे वापसि घर आयो, भाउरनि खे चई अस्थियूं करे आयुमि परवान। इहा बि भाग जी ॻाल्हि अथव, कंहिंजूं अस्थियूं किथे परवान थींदियूं, हर कंहिंखे गंगा नसीब न थींदी आहे। ऐं हाणे त नई ॻाल्हि थी नज़र अचे कि पाठ मरण खां पोइ पाठ पूजा बि नसीब हर कंहिंखे न थींदो आहे। हवन ब्राह्मण क्रियाऊं बि हर कंहिंखे नसीब न थींदियूं आहिनि। 4 कंधा बि हर कंहिंखे नसीब न थींदा आहिनि। इहो हाणे नओं ज्ञान हासिल थियो आहे। पोइ अहंकार छा थिए पियो थो माण्हू करे, माण्हू जीवन भर पैसो इन लाइ पियो जोड़े न कि मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी मृत्यु सुठी थींदी, माण्हू मूंखे यादि कंदा, मुंहिंजे मैयत में 500 माण्हू हूंदा। किथे आहिनि 500 माण्हू? परमिशन ई कान्हे, सभु रहिजी थो वञे, पर हिकु शइ हले थी, राम नाम संग है, उहो हले थो। त शुरूअ खां इहो ई त चवंदा आहिनि संत महात्माऊं कि असली धन गॾु कयो जेको हले। अञा ताईं राम नाम ते रोक न लॻी आहे, उहो लॉकडाउन न थियो आहे, राम नाम किथे बंदि कोन थियो आहे, हृदय मां हरी कोन वियो आहे अञा। त उहो छोकिरो आयो त हुननि भाउरनि सोचियो एॾो जल्दी कीअं अची वियो, उते वञण लाइ ॾाढो टाइम खपे, एॾो परे आहे, ॾाढा ॾींहं खपनि, महीनो खनि त लॻे हिनखे पहुचण में ऐं महीनो वापसि अचण में। ही महीने में अची वियो। पर हाणे चवनिसि कीअं, छो त हू हो उल्टो विढ़ण वारो, उल्टो हुननि खे चए न, हू बि सुञाणंदा हुअसि कि हिकिड़ो ई जवाबु ईंदो कि हिकु त वयो मां, हिकु त वयो मां, उल्टो वरी आरोप था हणो, अॻिते वेंदो मां ई कोन, बची वेंदो पाण, हीअ जिंदगी छुॾाए छॾींदो। त हिकिड़ो ॿियो तरीक़ो कढियनि भाउरनि, उन्हनि भाउरनि चयोसि यार मूंखे, हिकिड़े भाउ चयईंसि राति जो सपने में मम्मी आई हुई ऐं उन सपने में मूंखे इहो चयो अथई कि तूं गंगा जी पहुतो ई कोन आई ऐं तूं वापसि अध रस्ते खां ई हली आयो आहीं। हाणे सही ॿुधाए छा कयो अथई? हिननि मम्मीअ ते रखी छॾियो। त उहो छोकिरो चवनि थो यार मम्मी बि भैंसा हद थी करे, भैंसा 1500 किलोमीटर पंधु करे तुंहिंजे सपने में आई आहे त उन खां अॻिते ई हली वञी आहे न, हिनखां 150 किलोमीटर उन पासे वञी आहे, हेॾां बि अचे वेंदा। त कंहिंजा अहिड़ा पुट बि हूंदा अथव, छो त माउ संस्कार न ॾिना हूंदा हुननि खे, तॾहिं त इहो ई कंदा हुननि सां। ढंग जो हिकिड़ो पुट अहिड़ो हुजे जेको, उहा जिम्मेदारी पंहिंजी आहे माउ जी कि उन्हनि खे संस्कार ॾे। हा, त इन करे यादि आयो कि माण्हू किथां जी ॻाल्हि किथे जोड़ींदो आहे। अरे भाई हू तूं तो चईं कि होॾां हली वञी आहे, ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो करी, तूं वयो कोन, तूं तो चईं कि 150 किलोमीटर हेॾां आई आहे त होॾां वञे हा। तीअं ई कॾहिं कॾहिं जेके माण्हू इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि न कि मां भॻवान जो भॻत आहियां त पोइ हीअं थियणु खपे हा, हीअं थियणु खपे हा, उल्टो हीअं छो थी वियो, मुंहिंजी इज़त घटि थी वई, धन हलियो वियो, सुख हलियो वियो। त इहो माण्हुनि जो सोचणु फालतू आहे। बल्कि जेको इहो चयव न कि असांजी सत्संग में अचण खां पोइ तुंहिंजा दुख दूर थींदई, पैसो ईंदई, उते समझिजो फ्रॉड आहे कुछ, उहा शरणागति कान्हे। शरणागति त संसार खां छॾाईंदी आहे, जिंद छॾाए परमात्मा सां जोड़ींदी आहे। त कॾहिं इहा बि न परीक्षा बि न कजे, नेगेटिविटी न आणिजे। परमात्मा जी शरण में अचण खां पोइ नकारात्मकता न आणिजे कि हीअं त थियो कान, हीअं छो थियो। अरे हाणे जॾहिं शरणागत थी वियासीं त जेको बि थी रहियो आहे, जेको बि थींदो, सभु स्वीकार आहे, असां त हुनजे शरण में थी वियासीं। त इहो आहे आख़िरी ज्ञान भगवत गीता जो, शरणागति, जंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। वरी असां ॿुधंदासीं, अॼु कहिड़ो ॾींहुं आहे, विस्पति त छंछरु ॾींहुं ॿुधंदासीं।
बोल श्री कृष्ण भगवान की जय।